जेको मां केस खटे आयो आहियां हैदराबाद रवेने खां दादूअ मां मुंहिंजा 20 एकड़ बनीअ जा आहिनि, जेको असांखे ज़ेर ज़बरदस्ती असांखे धमकियूं था ॾियनि, हला करे असांखे विढ़नि था, मोतमार धमकियूं था ॾियनि ऐं चवनि था केस था हथु खणो न त असां तोखे मारींदासीं। रिस गाज़ी खान वटि फ़ैसिलो थियो, उते हा करे उते बि न आयो, उहा बि मूं वटि लिखत पई आहे। 9 अपीलियूं मां हिन महिल खटे चुको आहियां, वरी बि अपील अचे विधी अथसि, वरी अॼु हला करे आयो आहे त अबा केस तां हथु खणनि त असां तोखे मारींदासीं। अॼु ॻोठ हला करे कुहाड़ियूं डंडनि सां आया, मूंसां विड़ी विया, वरी अचे शहर में ममन सलेमान चने सां अचे विड़िया, जेको मुंहिंजो सोटु आहे। इन में मुनीर अहमद चन्ना, अकरम चन्ना, वहीद चन्ना, गुलाम अहमद चन्ना ऐं ममताज़ चन्ना ऐं ॾाॾो ख़ान मोहम्मद चन्ना, इहे सभई पाण में मिली भगत करे असां ॾे हला करे आया। असांजी ज़मीन असांजो खायो वेठो आहे, असांखे नथो हुजे पंहिंजे हिसाब सां। DSP खां DIG जामशोरे खां ASP दादूअ खां थी, DIG ASP जामशोरे खां ASP दादूअ खां मुतालबो था कयूं त असांजो इंसाफ़ु कयो वञे हिन ज़ालिम माण्हूअ सां।